इतलात वारी सूबाई वज़ीर शर्जील नामे में चयो आहे त रमज़ानुल मुबारक ऐं मुहर्रमुल हराम जे महीने में कफ़ार बचंग नथा कनि। सूबाई वज़ीर जारी कयल ट्वीट में चयो आहे त मस्जिद नबवी में पीटीआई जेकी हरकतूं कयूं आहिनि उहे नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। हुन चयो त अफ़सोस जो मस्जिद नबवी में पीटीआई समूरो हदूं पार करे छॾियूं आहिनि। संदसि सवणाहित इमरान ख़ान जेको फ़िलाई रियासत जी दावा करे रहियो हो, संदसि पत हाणे बाक़ी थी चुकी आहे। सूबाई वज़ीर जारी कयल ट्वीट में चयो आहे त मस्जिद नबवी में पीटीआई जेकी हरकतूं कयूं आहिनि उहे नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि। हुन चयो त अफ़सोस जो मस्जिद नबवी में पीटीआई समूरनि हदूं पार करे छॾियूं आहिनि। संदसि सवणाहित इमरान ख़ान जेको फ़िलाई रियासत जी दावा करे रहियो हो, संदसि पत हाणे बाक़ी थी चुकी आहे। इतलात वारी सूबाई वज़ीर शर्जील नामे में चयो आहे त रमज़ानुल मुबारक ऐं मुहर्रमुल हराम जे महीने में कफ़ार जंग नथा कनि। सूबाई वज़ीर जारी कयल ट्वीट में चयो आहे त मस्जिद नबवी में पीटीआई जेकी हरकतूं कयूं आहिनि उहे नाक़ाबिले बर्दाश्त आहिनि।